तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लालू रैंक जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जी इमारत जो मरमती कम रोलड़े जो शिकार आहे। तुफ़ैल मुग़ैरी जी रिपोर्ट। स्कूल लालू रैंक एडिशनल डबल स्टोरी बिल्डिंग 2011 में 12 मिलियन जी लागत सां ठहिराई वई, जंहिं बिल्डिंग खे 11 साल थी विया आहिनि। हीअ बिल्डिंग ADP जे प्रोग्राम तहत मंज़ूर थी हुई। हिन बिल्डिंग जो कमु अध में ठेकेदार छॾे हलियो वियो आहे। हाल ई बरसातनि जे करे हीअ बिल्डिंग मुकमल तौरु तबाह थी वई। स्कूल में हिन वक़्तु 1200 शागिर्द पढ़नि था, जॾहिं त 9 क्लासरूम आहिनि। स्कूल में कमरनि जी इंतिहाई खोट आहे। उस्तादनि ऐं शागिर्दनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त डबल स्टोरी बिल्डिंग उहा उते जो उते पई आहे ऐं उन ते मुकमल ख़र्च न थी सघियो। असां सिंध गवर्नमेंट खां पंहिंजे सियासी नुमाइंदनि खां सभिनी खां मुतालबो था कयूं त असांजो इहो जांच कई वञे त इहा 12 खां वठी छो न ठही, इन जा पैसा काॾे विया ऐं किथे ख़र्च थिया ऐं उनखे मुकमल थियणु घुरिजे त जीअं हितां जी तालीम बहितर थी सघे। डबल स्टोरी बिल्डिंग 2012-13 में 12 मिलियन जी लागत सां जेका तव्हां साम्हूं ॾिसी रहियो आहे इहा तामीर जे ADP जे प्रोग्राम में थी। हिनखे हिन वक़्तु 9 साल गुज़री विया आहिनि, इहा हिते ई रहिजी वई आहे। हिन वक़्तु असांजे स्कूल में 1200 स्टूडेंट्स आहिनि। 2012-13 में इहो चयो वियो त हिन स्कूल खे असीं मॉडल स्कूल या हायर सेकेंडरी में कन्वर्ट करे हिते स्टाफ मुक़ररु कंदासीं ऐं लालू जे अवाम खे ऐं लालू जे आसपास जे माण्हुनि खे असीं इन सहूलियत खां मुयसरु कराईंदासीं त उन जा ॿार जेके आहिनि बजाए ॿार जे या वॻड़नि जे हिते लालू में तालीम हासिलु कनि। पर इहो 2012 जी कहाणी अॼु 2022 थी वियो आहे। उहा हालत कंडीशन उन जी जॻह जी साॻी आहे, अञा बदतरीन थी वई आहे। असां हिते 120 ॿार के वेही नथा सघनि, के वेहनि था ऐं 50 ॿार अचनि था, 50 नथा अचनि। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े वेहनि था त हिकिड़ा नथा वेहनि। असांजो अर्ज़ु आहे त असांखे हिकिड़ो क्लासरूम खपे। असांजा 95 शागिर्द आहिनि, ते मां 50 शागिर्द अचे थो, जेके ॿिया शागिर्द आहिनि उन्हनि खे मोटायो थो वञे। अधु कमु थियो आहे, वरी बरसातूं आयूं, बरसातुनि खां पोइ इहो कमु रुकिजी वियो, वरी हे ॿियूं बरसातूं आयूं, ॿोॾियूं अची वियूं। हिन वक़्त ताईं हीउ कमु मुकमल न थियो आहे। हिनखे 8-10 साल थिया आहिनि। असां शहरी इत्तेहाद जे प्लेटफार्म तां बहसियत सदर जे मां अपील थो कयां सिंध हुकूमत खे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे त ख़ुदारा असांजे शहर जी मालिकी कयो, असांजे तालीमी इदारनि जी मालिकी कयो। असांजे तालीमी इदारनि में जेकॾहिं बिल्डिंग कोन्हे का त उहे ॿार किथे पढ़नि ऐं ॿारनि जे न पढ़ण जो सबबु जेको आहे त उहो वञी नशो था वापराइनि, आइस जा मवाली थिया आहिनि। लालू राग जा माना त 50% नौजवान ऐं ॿार जेके आहिनि उहे सभु आइस जे हवाले थी विया आहिनि। असां इंतिज़ामिया खे चऊं था त महिरबानी करे असांखे हिन बिल्डिंग जी तामीरात मुकमल कराए ॾिनी वञे। तव्हां उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि वज़ीर आला सिंध ऐं तालीम वारे वज़ीर खां घुर कंदे चयो त हिन स्कूल जी बिल्डिंग जो कमु जल्द में जल्द मुकमल कराए ॾिनो वञे, जीअं हिन इलाइक़े जे शागिर्दनि खे बहितर खां बहितर तालीम हासिलु थी सघे। कैमरामैन अली रज़ा मुग़ेरी सां गॾु तुफ़ैल मुग़ेरी, आवाज़ TV, लालू रैंक।